हवासा ख़बर शेयर कयूं। अहम ख़बर आहे इलेक्शन कमीशन पारां मेयर्स ऐं चेयरमैन्स चूंड मुहिम हलाइण ते पाबंदी लगाए छॾी आहे। ख़बर अवां शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। मेयर्स चेयरमैन्स मकानी खाते जे नुमाइंदनि ऐं काउंसलर्स ते पाबंदी लागू कई वई आहे। जलसनि रैलियुनि ऐं कॉर्नर गॾिजाणियुनि में शिरकत ऐं वर्क करण ते पाबंदी हूंदी। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। इलेक्शन कमीशन पारां मेयर्स ऐं चेयरमैन्स ते चूंड मुहिम हलाइण ते पाबंदी लगाई वई आहे। मेयर्स चेयरमैन्स मकानी खाते जे नुमाइंदनि ऐं काउंसलर्स ते पाबंदी लागू कई वई आहे। इलेक्शन कमीशन मूजिबि ख़िलाफ़ वर्ज़ी कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। ख़बर अवां शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। इलेक्शन कमीशन पारां मेयर्स ऐं चेयरमैन्स ते चूंड मुहिम हलाइण ते पाबंदी लागू कई वई आहे। मेयर्स चेयरमैन्स मकानी खाते जे नुमाइंदनि ऐं काउंसलर्स ते पाबंदी लागू कई वई आहे। इलेक्शन कमीशन मूजिबि जलसनि रैलियुनि ऐं कॉर्नर गॾिजाणियुनि में शिरकत ऐं वर्क करण ते पाबंदी हूंदी। तफ़सील मालूम कंदासीं आमिर सुप्रो खां। आमिर, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, इलेक्शन कमीशन पारां चेयरमैन, वाइस चेयरमैन ऐं जेको मेयर्स आहे उन ते इलेक्शन मुहिम में पाबंदी लगाई वई आहे। इलेक्शन कमीशन हिकिड़ो लेटर जारी कंदे चयो आहे त जेकी बि चेयरमैन, वाइस चेयरमैन आहिनि उहे जलसनि, जुलूसनि, रैलियुनि में शिरकत नथा करे सघनि। जेकॾहिं उन्हनि ख़िलाफ़ वर्ज़ी कई त उन्हनि ख़िलाफ़ इलेक्शन कमीशन में जेको आहे सख़्तु नोटिस वठंदो, जंहिंजो इलेक्शन कमीशन पाण जेको आहे ऑर्डर जारी कंदे चयो आहे त मेयर समेत जेके चूंडियल बल्दियाती नुमाइंदा आहिनि उहे कंहिंजी कार्नर मीटिंग, जलसनि, जुलूसनि में गॾिजाणी नथा करे सघनि। अगरि उहो गॾिजाणी में शरीक थींदा त उन्हनि ख़िलाफ़ जेको आहे इलेक्शन कमीशन पिणु एक्शन कंदी। महिरबानी अवां जी।